मुसलमानन ते आसानी करण जे ला नबी साईं न पढ़ायो। पोइ हज़रत सैयदना उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु जे दौर में उमर साईं पाण अचे एहतमाम करायो त क़ुरान में क़ुरान पढ़ियो वञे, तरावियुनि में हुनजो ख़त्मो कढियो वञे। पोइ हैदर करार मौला अली रज़ियल्लाहु ताला अन्हु हिकिड़े ॾींहुं मस्जिद जे भर मां लंघिया, ॾिठनि जो त मुसलमान तरावियूं पिया पढ़नि, क़यामुल लैल पिया कनि, क़ुरान जी तिलावत पिया कनि। त हैदर करार फरमायो अल्लाह ताला किरोड़े रहमतूं उमर जी क़ब्र जे मथां करे ॼण मुसलमाननि जी मस्जिदुनि खे आबाद करे छॾियो। भलो अमल आहे क़यामुल लैल जहिड़ो ॿियो को अमल आहे ई कोन। फर्ज़नि खां बाद में जे अमलनि में तव्हां पुछा कयो त कहिड़ो भलो अमल आहे फर्ज़नि खां बाद में, जीअं फर्ज़ निमाज़ फर्ज़ आहे, रोज़ो फर्ज़ आहे, ज़कात फर्ज़ आहे, इहे 5 शयूं जेके फर्ज़ आहिनि, नबी अम्मा जी ख़िदमत फर्ज़ आहे, अल्लाह जी तौहीद ते ईमान आणणु फर्ज़ आहे। फर्ज़नि खे छॾे नफ़ली इबादतुनि में जेकॾहिं सभ खां भलो आला अल्लाह जी कुर्बत जे हुसूल, नबी साईं फरमाया अफ़ज़लुस सियाम बाद रमज़ान शहरुल्लाहिल मुहर्रम, रमज़ान खां बाद में अल्लाह वटि सभ खां भला रोज़ा मुहर्रम शरीफ अल्लाह जे महीने जा रोज़ा आहिनि। अफ़ज़लुस सलात बअदल फरीदत सलातुल लैल, फर्ज़ निमाज खां बाद में जेकॾहिं अफ़ज़ल तरीन का निमाज आहे, मुंहिंजो दिलबर नबी तो फरमायो उहा रात जी निमाज आहे। सुभान अल्लाह। मुझे महबूब फरमायो इन फिल लैल लसातन ला युवाफिकुहा रजुलुन मुस्लिमुन यसअलुल्लाह खैरम मिनद दुनिया वल आखिरा इल्ला आताहु इय्याहु। हर रात में, रमजान जी ॻाल्हि न आहे, हर रात में अहिड़ी घड़ी ईंदी आहे जंहिंमें मुसलमान अल्लाह खां जा शइ घुरंदो आहे, अल्लाह हुनखे उहा शइ अता करे छॾींदो। अज़ालिका कुल्ल लैलतिन, अल्लाह जो हबीब जो फरमायो उहा रात जेके सॼी रात में कंहिं बि हिसे में अल्लाह ताला रखाए छॾी आहे। हिकिड़ो माण्हू सॼी राति वेठो हिकिड़ी दुआ घुरे न, ज़रूर बिल ज़रूर अल्लाह हुनजी दुआ क़बूल फरमाईंदो। समझो था। ऐं साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया इन फिल जन्नति गुरफन युरा ज़ाहिरुहा मिन बातिनिहा व बातिनुहा मिन ज़ाहिरिहा। जन्नत में हिकिड़ो महल आहे, जन्नत में हिकिड़ो अहिड़ो महल आहे जेको शीशे जो ठहियल आहे, अंदर वे त ॿाहिरि जा नज़ारा पिया ॾिसनि, ॿाहिरां को माण्हू ॾिसे त अंदर सॼो महल पियो ज़ाहिर थिए। मुंहिंजो दिलबर नबी फरमायो अअद्दहु लिमन अतअम अत्तआम व अफ़शा सलाम व सल्ला बिल्लैल वन्नासु नियाम। उहो जन्नत जो महल उन्हनि खे मिलंदो जेको माण्हुनि खे मानी खाराइनि, सलाम घणो कनि, हिक ॿिए खे अस्सलाम वालेकुम सलाम घणो चवनि, ऐं जेके माण्हू निंड में हुजनि ऐं हे उथी राति जो क़याम कनि, अल्लाह जन्नत जा महल उन्हनि खे अता फरमाईंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं करीमन फरमायो युशरुन नास फी सईदिन वाहिदिन, क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह ताला माण्हुनि जो जमे गफ़ीर जमा कंदो। सभु माण्हू हिकिड़े ई तोले में हूंदा, सभई माण्हू गॾु हूंदा, नंढा वॾा, अमीर कबीर, सगीर, नबी वली, सभु हिकु जाइ ते जमा कया वेंदा। फयुनादी मुनादिन, पोइ अल्लाह ताला जे तरफ़ां हिकिड़ो पढ़े ॾियण वारो पढ़ो ईंदो। तवजो ॿुधिया तव्हांजो, पढ़े ॾियण वारो पढ़ो ॾींदो। ऐन लज़ीन कानत ततजाफा जुनूबहुम अनिल मदाजिअ, उहे माण्हू किथे आहिनि जंहिंजा राति जो पासा बिस्तरनि खां जुदा रहंदा हुया, जेके बिस्तरनि खां अलॻि रहंदा हुया, मुसला आबाद कंदा हुया, अल्लाह खे यादि कंदा हुया, से किथे आहिनि वहुम कलीलुन। अल्लाह जो हबीब जो फरमाए थोरा हूंदा उथी ईंदा, मशर मां ॿी जमात मां जुदा थी ईंदा। फयदखुलूनल जन्नत बिगैरि हिसाब, अल्लाह इन तहज्जुद गुज़ारनि खे फरमाईंदो वञो वञो बिना हिसाब जे मां अल्लाह तव्हांखे जन्नत में दाख़िल कंदो। सुभान अल्लाह। बिना हिसाब जे जन्नत में वेंदा। सुम्मा यूमर बिसाइरिन नास इलल हिसाब, जॾहिं इहे जन्नत में हलिया वेंदा, रोज़ेदारनि खां हिसाब थींदो, साईं मुजाहिदुनि खां हिसाब थींदो, शहीदनि खां हिसाब थींदो। अल्लाह चाहे त हर कंहिं अमल करण वारे खां हिसाब थिए, पर हे तहज्जुद गुज़ार ईंदा, रब फरमाईंदो तव्हां वञो त पोइ मां अल्लाह ॿियनि खां हिसाब किताब वठां। असांजो सुम्हूं था त रमज़ान जी राति में सेहरी जे लाइ घर वारी ज़बरदस्ती थी उथारे, दिल्ली नदी जे बिस्तरे तां उथण खां। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो शेर आहे त मुंहुं वेड़े मुअन जी सुतिया संझेरी, मुंहुं वेड़े मुअन जी
सुतिय संझेई ओ जागो अखियुनि खे या तू ना ॾेई हाणे हथा तो पेई थी कचो के चुन खे चवी तुझे हथा तोखे पई आहे क्या मजेड़े हाणे रोंदे त अल्लाह मां हे छा करे वेठो पंहिंजो पाण सां कयो चई न जो तूं दोज़ख ॾे छिकियो थो वञी पियो हाओ जे राति जो ओजागो करी हा हाओ जे अखियुनि मां निंड फिटाई हा अल्लाह जे आॾो सजदा ॾी हा त बिना हिसाब जे रब तोखे जन्नत में रवानो करे सुभान अल्लाह मदीने वाले साईं फरमायो जा जिब्रील अमीन मूं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आयो अचे अर्ज़ के या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ए नबी पंहिंजी उम्मत खे पैगाम दे त इश मा शेत भली जेको वणे उहो कयो पर फइन्नक मय्यतुन हिकड़े ॾियारे मौत अचणो आहे हिकड़े ॾियारे मरंदो भली केतिरा ऐश इशरत कयो भली कहिड़ी भली ज़िंदगी गुज़ारियो पर हिकड़े ॾियारे मौत आहे वामल मा शेत फइन्नक मुज्ज़िउन बिही अमल वणेव जेको कयो जीअं वणे उहो कयो चङा अमल कयो या मठा अमल कयो जीअं वणे उहो कयो पर हिकड़े ॾींहुं उन्हनि जी जज़ा मिलणी आहे वहबिब मन शीत फइन्नक मुफारका जंहिंसां वणे उन सां मोहबत रखो पर हिकड़े ॾियारे जुदाई थी वेंदी महबूब खां अलॻि थी ईंदा वालम अन शरफल मोमिन क़ियामुल लैल ॿुधो पोइ मोमिन बाने जी इज़त अल्लाह ताला रात जो क़ियामुल लैल में रखाई आहे तहज्जुद गुज़ारी में रखाई आहे इज़्ज़ुहु इस्तिग़नाउहु अनिन नास ऐं माण्हुनि जे लाइ इज़त इन में आहे त माण्हुनि खां मुस्तगनी थी वञनि राति जो थी पंहिंजे अल्लाह खां घुरनि अल्लाह ताला खां जा शइ घुरनि रब उन्हनि खे अता करे छॾी सुभान अल्लाह ऐं मदीने वाले साईं फरमाया अलैकुम बिक़ियामिल लैल पंहिंजे मथां राति जो तहज्जुद गुज़ारी लाज़िम करे वठो हर हाल में तहज्जुद पढ़ंदा कयो छो फइन्नहु दअबुस सालिहीन क़ब्लकुम इहो तव्हां खां अॻु में सालिहनि जो अमल आहे व क़ुर्बतुन इला रब्बिकुम ऐं इहो तहज्जुद गुज़ार थियण तहज्जुद निमाज़ पढ़ण तव्हांखे अल्लाह जे क़रीब करे छॾींदो उहो मुकफ़रतुन लिस्सय्यात तव्हांजे गुनाहनि जे लाइ कफ़ारो बणिजी वेंदो व मनहातुन अनिल इस्मे ऐं अल्लाह ताला तव्हांखे तहज्जुद जे सदके तव्हांजा हर ई गुनाह बख़्शे माफ़ फरमाए छॾींदो मुंहिंजा दोस्तो तहज्जुद निमाज़ माण्हू जे लाइ एॾो त भलो अमल आहे जो बदबख्तनि खे बख़्त वारो करे छॾे बदनसीबनि खे नसीब वारो करे छॾे तहज्जुद जेको माण्हू लिखियल आहे त बदनसीब आहे तहज्जुद पढ़ो तहज्जुद तव्हांखे बख़्त वारो करे छॾींदो बदनसीबी लिखियल आहे तहज्जुद तव्हांखे नसीब वारो करे छॾींदो तहज्जुद निमाज़ पढ़ो उन सां चेहरे में नूर पैदा थींदो आहे तहज्जुद पढ़ो तव्हांजी दिलि अल्लाह जी मोहबत में भरिजी वेंदी तहज्जुद निमाज़ पढ़ो तव्हांजो नालो अर्श मुअल्ला ताईं बुलंद थी वेंदो तहज्जुद गुज़ार बानो निंड कंदो उनजी निंड इबादत आहे तहज्जुद पढ़ण वारे जे लाइ ऐन मुमकिन आहे जो निंड में सुम्हे मदीने वारे साईं जो दीदार नसीब रोऊं था दिल चवे थी या अल्लाह महबूब जो दीदार नसीब करा मौला मदीने वारे साईं जी मोहब्बत वारी उहा निंड सुमार तव्हां तहज्जुद गुज़ार बणिजी वञो अल्लाह ताला तव्हांजा गुनाह त बख़्शे छॾींदो तव्हांखे मुस्तफ़ा जी दरबार में पहुचाए छॾींदो साईं ने फरमायो मन इस्तयक़ज़ मिनल लैल व अयक़ज़ अहलहु जेको माण्हू पाण राति जो उथे पंहिंजी घरवारी खे उथारे फसल्ला या रकअतैन जमीया ऐं उथी ॿई ॼणा रुगी ॿ रकातूं नफ़िल पढ़नि तहज्जुद जा ॿ नफ़िल पढ़नि घरवारी पाण उथी ॿ रकातूं नफ़िल पढ़नि कुतिबा मिनज़ ज़ाकिरीन अल्लाह कसीरन व ज़ाकिरात इन्हनि ॿिन्ही ॼणनि जो ज़ाल मुड़स जो नालो अल्लाह ताला घणे ज़िक्र करण वारनि में लिखाए छॾींदो तव्हांजो नालो तहज्जुद जे करे ज़ाकिरनि में लिखियो वेंदो मुंहिंजा मिठा इन्हनि माण्हुनि जे ॻाल्हियुनि ते कन न धरियो जेके चवंदा त तरावियूं पढ़ूं न पढ़ूं साईं मुंहिंजा इन्हनि जो मिसाल ईअं आहे तो हम तो डूबे हैं तुम्हें भी ले डूबेंगे सनम असां त पाण बर्बाद थिया आहियूं ॿियनि खे वठी बर्बाद कयूं तव्हां खां अमल नथो पुॼे खॾ जे तरे में वञी पओ वञी धूड़ पायो तव्हां खां अमल नथो पुॼे अल्लाह तव्हांखे तहज्जुद तव्हांखे तरावी नसीब न कई आहे धूड़ वञी पायो ॿियनि मुस्लमाननि खे छाजे लाइ था झलियो को हया को शर्म अखियुनि में का लज को अल्लाह जो ख़ौफ़ कुझु न आहे सरेआम झलींदा था बाबा तरावी न पढ़ो तरावी निमाज़ आहे ई कोन्हे का तरावी हीअं
मानुन के अंधन दलीलन में फासाण जे पोयां आहिनि मिठा तरावी निमाज जो हिकिड़ो सजदो रुगी नबी साईं फरमायो 1.5 लख नेकियुनि जे बराबर आहे मूं केतिरा दफ़ा इहा हदीस तव्हांखे ॿुधाई आहे जन्नत में अल्लाह महल तामीर करे थो छॾे तरावी जे हिकिड़े सजदे जे बदिले क़यामुल लैल आहे नबी साईं सेखारियो आहे इन में इनकार करण जी ज़रूरत कहिड़ी आहे माण्हुनि खे गुमराह करण जी ज़रूरत कहिड़ी आहे ॿुधायो नबी साईं मना कयो हुजे तरावी पढ़ण खां हिकिड़ी हदीस ॾेखारियो मां पाण फज़लाबाद शरीफ़ मातली में पंहिंजी जमात खे निमाज़ पढ़ाइण छॾे जा हिकिड़ी हदीस ॾेखारियो जंहिंमें नबी साईं मना कई हुजे तरावी निमाज़ न पढ़ंदा कयो इशा निमाज़ खां पोइ क़याम न कयो नफ़िल न पढ़ो हिकिड़ी हदीस ॾेखारियो नबी सोने त पूरो ज़ख़ीरे हदीस खोलियो पूरो हदीस जो ज़ख़ीरो खोलियो हर जाइ ते रमज़ान जी रातिनि में मदीने वारे साईं सेखारियो ई इहो आहे त निंड न कयो उथी ओजागो करे नफ़िल पढ़ो तिलावत कयो अल्लाह खे राज़ी कयो रमज़ान जूं रातियूं मल्हायो त अल्लाह तव्हां ते राज़ी थी वञे नबी साईं त क़यामुल लैल करण जो अमर कयो आहे हे कहिड़ो मुस्लमान आहे जेको माण्हुनि खे तरावियुनि खां झले थो हे कहिड़ो मुस्लमान आहे जेको राति जे नफ़िलनि खां मुस्लमाननि खे झले थो इहो मुस्लमाननि जो सॼण चइबो या दुश्मन चइबो ॿुधायो हे त यहूदियुनि ऐं नसारनि खां वियोलियो जेको मुस्लमाननि खे इबादत खां झले थो मुंहिंजा मिठा दिल खोले इबादत कयो दिल खोले रात जो क़याम कयो इंशाअल्लाह तव्हांजो हर हर सजदो जेको सिर सजदे में रखंदो उहो तव्हांखे अल्लाह जे क़रीब करे छॾींदो अल्लाह ताला शाल अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए असांजा नफ़िल असांजूं तरावियूं असांजो क़याम अल्लाह ताला उन्हनि में रियाकारी खां बचाए असांखे ख़ुदि पसंदी खां बचाए ऐं असांजी जेका टुटल फुटल इबादत आहे रब शाल पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए अल्लाहुम्मा या रब या रहीम ए मुंहिंजा मौला असांखे पंहिंजी इबादत जो ज़ौक़ नसीब फरमा ए मुंहिंजा मौला पंहिंजी बंदगी जो शौक़ नसीब फरमा ए मुंहिंजा करीम रब पंहिंजे असांजी वीरान पेशानियुनि खे पंहिंजे सजदनि सां आबाद फरमा ए मुंहिंजा मौला असांजी गाफ़िल दिलि खे पंहिंजे ज़िक्र सां आबाद फरमा असांजी ख़ुश्क अखियुनि खे पंहिंजे ख़ौफ़ में रोअण वारो बना ए मुंहिंजा मौला असांखे मुनाजात जी लज़्ज़त नसीब फरमा उन्हनि बदनसीबनि खां बचा उन बदनसीबियुनि खां बचा जंहिंमें मुनाजात जी लज़्ज़त खसी वेंदी आहे ऐं मुंहिंजा मौला असांखे दुआ जो सुकून नसीब फरमा मुनाजात ऐं घुरण जो ॾांहुं नसीब फरमा हे मुंहिंजा मौला असां सभिनी जे मथां राज़ी थी हे मुंहिंजा मौला अॻियां सफ़र ॾाढा अणांगा आहिनि ॾुखिया पंध आहिनि मौला जेका ज़िंदगी ॾिनी अथई पंहिंजी इबादत में गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमा मुंहिंजा मौला बदअमालियुनि खां बचा असांखे गुनाहनि खां बचा मौला पंहिंजी बेफ़रमानियुनि खां बचा हे मुंहिंजा मौला असांखे पंहिंजे इबादत गुज़ार ॿारनि में शुमार फरमा बराबरि असां लाइक़ न आहियूं तुंहिंजे ॿारनि में शुमार कया वञूं तुंहिंजे मुक़र्रब ऐं तुंहिंजे भलनि ॿारनि में शुमार कया वञूं असां हिन जे लाइक़ न आहियूं तूं लाइक़ बणा मौला असां ॾे न निहार पंहिंजे हबीब मुहम्मद मुस्तफ़ा ॾे निहार उन हबीब असां गुनहगार उम्मतियुनि जे लाइ जेके लुड़क वहाया उन ॻोढ़नि जो वास्तो असांखे माफ़ी अता फरमा असांजूं ख़ताऊं बख़्श फरमा असांजे मथां राज़ी थी मौला असांजे मथां पंहिंजी रज़ा जा दरवाज़ा खोल असांजे मथां पंहिंजी इनायतुनि जा दरवाज़ा खोल मौला असांजो लम्हो लम्हो पंहिंजी इबादत में गुज़ारण जो शौक़ अता फरमा ग़िफ़लतुनि खां बचाए जा गाफ़िलनि जी संगत खां बचाए जा ग़िफ़लत में रही पंहिंजी ज़िंदगी बर्बाद करण खां बचाए जा हे मुंहिंजा मौला जेको घुरियोसीं सो बि अता फरमा जेको न घुरी सघियासीं सो बि अता फरमा अल्लाहुम्मा सल्लि अला नबीना हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन।